अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद आहे त अल्लाह ताला जे फज़लो करम सां बशर चाक चङा बनंदा। दोस्तों अवां सां डिजिटल सिंध जे प्लेटफॉर्म तां मुखातिब आहियां। डिजिटल सिंध चैनल तव्हांखे उस चैनल जा ख़ूबसूरत ऐं बहितरीन पुराणा यादगार गीत तव्हां सामाइन जी नज़र कयूं था, वक़्तन फ़वक़्तन तव्हां सां शेयर कंदा आहियूं। सो दोस्तों, जेकॾहिं असांजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कजो। सो अॼोकी ही काविश तव्हां सामाइन दोस्तनि प्यारनि मोहबती माण्हुनि जे नाव, सिंध जे सुहिणनि सवाजणनि साथियुनि जे नाव ही मोहम्मद ख़ुर्शीद चांडियो जी दिलकश आवाज़ सां अवांजी समाप्त वॾी महिरबानी थींदी पसंदि करण जे कलाम सभई तुंहिंजे लाइ ठाहियो में पंहिंजा गीत कलाम सभई तुंहिंजे लाइ ठाहियो में दिल सां था सभु रात ॼण तूं बि वॾो वठिजां दीदी शो में था दोस्त वठां तूं बि वॾो वठिजां सिकमा था सभु सोना मिलनि मोहब में साम्हूं अची वेठा पाण खे ठाहे मोहब में साम्हूं अची वेठा